गुलाब लगारी शहर में अहले सुन्नत वल जमायत पारा मदीना मस्जिद के पेश इमाम मौलवी अबू बकर चाचड़ हाफिज अब्दुल अजीज खलीली जुल्फकार उर्फ बाबू लगारी मौलवी इमाम बख्शी रानी ऐं ॿियनि जी अॻवानी में शानदार रैली कढी सॼे शहर जो गश्त करे ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उन मौके ते मौलवी अबू बकर चाचड़ ऐं हाफिज अब्दुल अजीज खलीली ख़िताब कंदे चयो त सरवरे कोनैन बिनी जहाननि जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरे आलम लाए रहमत बणिजी आया, जंहिंजे करे ही कायनात वजूद में आई। असां खुशनसीब उम्मत आहियूं जो नबियुनि जे सरताज इमामुल अंबिया जा उम्मती आहियूं।